नौशरो फिरोज़ जी डिस्ट्रिक्ट काउंसिल मोरो ऐं नौशरो फिरोज़ जे म्यूनिसिपल कमेटियुनि जे चेयरमैन ऐं वाइस चेयरमैननि पब्लिक पार्क नौशरो फिरोज़ में पंहिंजे उहिदनि जो कसम खयो, जेको डिप्टी कमिश्नर शाहज़ेब शेख खणायो। हिन तक़रीब में अॻूणे सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंचार, MPA मुमताज़ चांडियो समेत ज़िले जे सवें जियालनि शिरकत कई, जॾहिं त कसम खणण खां पोइ आतिशबाज़ी बि कई वई। पीपल्स पार्टी जो अदना वर्कर आहियां। इंशाल्लाह ही मूंखे वॾो एज़ाज़ जेको आहे उहो पीपल्स पार्टी ॾिनो आहे, स्पेशली ज़िया हसन लंजार साहिब जी महिरबानी आहे जिन मूं ते एतमाद कयो आहे। इंशाल्लाह हुन जो एतमाद पूरो रहंदुसि। मोरो जे अवाम जी ख़िदमत कंदुसि। मोरो जा हिन वक़्तु जेके मसाइला आहिनि उहो ड्रेनेज आहे। बाक़ी ड्रेनेज जो प्रॉब्लम आहे जेको मुंहिंजी अवलियत हूंदी त मोरे जो ड्रेनेज जो सिस्टम बहितर करायां। ऐं इंशाल्लाह ताला असां मोरे जा जेके बि मसाइल आहिनि अॻु में बि असां उन्हनि खे हल करे रहियासीं, पर हींअर वधीक ताक़त सां कुवत सां उन्हनि खे हल कंदासूं। ऐं मोरे शहर में जेके रोडनि जा मसइला आहिनि, सीवर जा मसइला आहिनि, घिटियुनि जा मसइला आहिनि, नालियुनि जा मसइला आहिनि ऐं किरास जेके आहिनि उन्हनि जा मसइला आहिनि, त इंशाल्लाह ताला जिथे जिथे बि जेका ॻाल्हि हूंदी उनखे सही कबो ऐं बहितरीन तरीक़े सां असां पंहिंजी ख़िदमत अंजाम ॾींदासूं। आवाम पंहिंजे दिलि सां असांजी हिमायत कई आहे, सफ़ा दिलि सां, जंहिंमें कोश इन उमेद आसरे ते त हीअ ई पार्टी आहे जेकी कमु कंदी। डिस्ट्रिक्ट काउंसिल ऐं म्यूनिसिपल कमेटियुनि नौशरो फिरोज़ ऐं मोरो जे चूंडियल चेयरमैन ऐं वाइस चेयरमैननि कसम खणी वरितो आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त जेके बुनियादी ज़रूरतूं आहिनि हितां जे रहवासियुनि जूं ऐं लखे आबादी वारे हिन ज़िले नौशरो फिरोज़ जे ज़िले हेडक्वार्टर वारे शहर में केतिरा जेके मसइला आहिनि उहे तरजीही बुनियादनि ते हल थियनि था या साॻी सूरत हाल बरक़रार रहे थी, इन जे लाइ अवाम खे इंतज़ारु करणो पवंदो। कैमरा टीम सां गॾु राणा शेर मोहम्मद, सिंध TV न्यूज़, नौशरो फिरोज़।